अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां हीअ ख़बर, जीए भुट्टो असां सभु तरूं पिया जा नारा हणंदड़ हिकु नंढड़े बालक जी वीडियो वायरल थियण बाद सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजी वई आहे। सिजावल लग मीरपुर बठोरो जे दरी आर सम नाले में ड्रेनेज खाते सिजावल जी बदतरीन करप्शन सबबि बरसातनि बाद घारो पवण करे पाणी में तरंदड़ हिकु मासूम ॿारड़े जे मुनफरद अंदाज़ में झूमरनि ऐं नहरनि जी वीडियो वायरल थियण बाद संद सरकार जे तरक़ीअ जे दावनि खे सफ़ा धूड़ करे छॾियो आहे। वीडियो में ॾिसी सघिजे पियो त हिकु बालक जेको बातणे अंदाज़ में जीए भुट्टो असां सभु तरूं पिया जीए भुट्टो जा नारा हणी रहियो आहे। अहिड़ी वीडियो जो वायरल थियण सां सोशल मीडिया में वॾी बरधक मची वई आहे।